नाज़रीन तव्हां खे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सांगड़ ज़िले जे झोल थाणे जे ॻोठ सूफ़ी पंजाबीअ में बाअसर ज़मींदार ग़रीब पोरियतनि जे ॿारनि जे मथां तशदुद करे कुता बछण जी ख़बर साम्हूं आई आहे, जिते मासूम ॿारनि खे छॾाइण लाइ पुतल ॿिनि नौजवाननि चनेसर ऐं बालम भीर जे मथां ज़मींदार वहशानो तशदुद करे नाज़ुक हंध ते तशदुद कयो आहे। वहशत बरबत जो निशानो बनियल पोरियतनि खे सिविल अस्पताल सांगड़ में दाख़िल कयो वियो आहे, जिते मुतासिर थियल पोरियतनि जूं औरतूं ऐं मर्द एहतिजाज करे इंसाफ़ लाइ दाहे रहिया आहिनि। इन सिलसिले में असां सांगड़ जो सीनियर सहाफ़ी ऐं तज़िया निगार अमीर बख्श बुर्दी लैंड ते मौजूदु आहे। अमीर बख्श, पोरियतनि ते ज़मींदार पारां जेको वहशानो तशदुद कयो वियो आहे, उनजी तव्हांखे केतिरी ख़बरचार आहे? आज मूंखे जेके आहे इहा ई ख़बर आहे त ही जेके पोरियत आहिनि भील बिरादरी सां हिननि जो तइल्लुक़ जेको आहे उहो ॿुधायो वियो आहे। ही जेके असुल में झोल वेझो ॻोठ सूफ़ी पंजाबी जा पाण खे रवायती सॾाइनि था, हिन वक़्तु उहे सिविल अस्पताल सांगड़ में आहिनि। हिकिड़े जो नालो जेको आहे उहो चनेसर भील आहे, ॿिए जो नालो आहे बालम भील। उन सां गॾु जेके वारस हुया उहे हिननि अॼु एहतिजाज बि कयो आहे ऐं उन एहतिजाज दौरान मीडिया सां उन्हनि इहे ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त असांजा जेके ॿारड़ा हुआ उन्हनि खे ज़मीनदार पहिरियों मारकुट कयो ऐं पोइ कुता बचा कुतनि जे बच खां असां हुनखे छॾाइण लाइ वियासीं त असांखे जेको आहे मसूर ज़मीनदार आहे जेको मक्की ॿुधायो आहे जी जी, उन जेको आहे असां ते माण्हुनि ते हमिलो कयो आहे ऐं उहे ज़ख़्मी थी विया आहिनि। उनखे नाज़ुक उन्हनि ॿुधायो त हंधनि ते दर्द आहिनि, उनजे करे असां हिननि खे हिन वक़्तु सांगड़ सिविल अस्पताल खणी आयासीं। जॾहिं त वरी होॾां इहे बि चौबोल आहिनि त को ज़मीनदार जो ऐं हिननि जो कंहिं रक्षा सां जहिड़ो थी कयो ऐं ज़मीनदार बि झोल पुलिस जे चवण मुताबिक़ उनखे जेके डॉक्टरनि जा राउंड आहिनि उहो बि ज़ख़्मी आहे ऐं झोल पुलिस जो चवण इहो बि आहे त असां ॿिनि जी जेका आहे उहा एंट्री दाख़िल कराई आहे, बाक़ी कुतनि बचण वारी ॻाल्हि में सदाकत न आहे। जॾहिं कि हिते जेके उहे दाख़िल जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जा वारस इहो ॿुधाइनि था त असुल ॿारनि सां जहिड़ो थियो आहे, ॿारनि ते जेको आहे कुता बचिया विया, उन खां पोइ छॾाइण विया त उन ते जहिड़ो थी थियो आहे। हाणे असुल हक़ीक़त जे साम्हूं जेके आहिनि ॿिनि धुरनि जूं जेको आहे ज़मीनदार सां असां राब्तो करण जी कोशिशि कई आहे। अमीर बख्श, हुते इलाइक़े ॻोठ जा जेके ॻोठाणा माण्हू आहिनि उन्हनि उन वक़्तु को बि अहिड़ो को तहरीक न वरितो? न, उन्हनि जीअं त उहो ॻोठ आहे झोल खां परे दाराड़ी वारे इलाइक़े में, ही जेके हिते आया आहिनि जेके हिते हिननि जूं ॻाल्हियूं आहिनि उहे असां तव्हां सां शेयर कयूं आहिनि। बाक़ी जेको पुलिस जो चवण आहे उहो बि असां तव्हांखे ॿुधो आहे त ॿिन्ही धुरनि जी जेका एंट्री दाख़िल आहे। अच्छा, ऐं सचो झोल थाणो जेको आहे उहो छा थो चवे? हुनजो इहो ई हुयो त ॿिन्ही ॼण हिननि जो पाण में को रक्षा अभियान सां जहिड़ो थी पियो ऐं हुन ॿार खे ॿ टे चंबा हुया। उन चंबनि खां पोइ जेको आहे भील बिरादरी जे माण्हुनि ज़मीनदार ते हमलो कयो ऐं ज़मीनदार खे बि मारकुट कयो ऐं ॿिन्ही धुरनि जो पाण में जहिड़ो थियो आहे। असां वटि जेको आहे ॿिन्ही धुरनि जी जेका आहे जहिड़े जी एंट्री दाख़िल आहे, बाक़ी कुतनि बचण वारी ॻाल्हि में सदाकत न आहे। इहो झोल जो चवणु आहे। अमीर बख्श, लाइव न्यूज़ सां ॻाल्हाइण जी महिरबानी।